नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। कंडियारो खबर नल कंडियारो में थाने ते SHO अख्तर अबड़ो तंजीम के अगवान मोजिस के मान में इफ्तार पार्टी मुनक़द कई वई, जैमें SSP नौशर अफरोज, तारिक विलायत, PP MPA सैयद सरफराज हुसैन शाह, टाउन चेयरमैन सैयद गुलाम मुर्तजा शाह, स्टेट असिस्टेंट कमिश्नर नईम अहमद, स्टेट कमिश्नर मोरो सैयद मुदस्सर शाह, तालका अस्पताल कंडियारो के MS डॉक्टर इब्राहिम मंगरियो, DSP कंडियारो फैज मोहम्मद आयो समेत शहरन के सियासी समाजी तंजीमन के अगवान, मजहबी अगवान, जिले के मुख्तलिफ थानन के SHO समेत साफ़िन वडे अंग में शिरकत कई। इन मौके ते SSP नौशर अफरोज, तारिक विलायत साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त पूरे ज़िले अंदर पुलिस बेहतर कम करे रही है। पुलिस माण्हुनि जे फौरी तौर ते मसला हल करे रही है। पुलिस ऐं आवाम जो वेझो रिश्तो है। इन लाइ पुलिस ऐं आवाम खे पाण सुठा लाॻापा रखण घुरिजनि। होॾां शहरन सियासी समाजी तंजीमन जे अगवान शहरन जो चवण हो त पुलिस जे अहिड़े अमल सां आवाम मां पुलिस जे ख़ौफ़ वारो डपु ख़त्म थी रहियो आहे। जेकॾहिं पुलिस आवाम सां अहिड़ा लाॻापा रखंदी त थाणनि ते ईंदड़ ग़रीब माण्हुनि जा मसला जल्द हल थींदा ऐं पुलिस ते सुठो एतमाद थींदो। हिन वक़्तु ज़िले नौशर अफरोज में SSP तारिक विलायत जी मुक़ररी बाद ज़िले में अमन व अमान जी सूरत-हाल बेहतर आहे। SHO कंडियारो अख्तर अली अबड़ो कंडियारो में हिक सुठे ऑफिसर तौर कम करे रहियो आहे। शहर में अमन व अमान जी सूरत-हाल बेहतर थी आहे। समाजी बुराइयूं घटि थी वयूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।